नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि के रहवासियुनि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में गाठे टोड़ वाद के मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। तमामु घणी ॾुखियाई माण्हुनि जी वधियूं, रोज़ानी ज़िंदगी ॾुखी थी वेंदी ऐं उहा वफ़ाक़ी हुकूमत खे सोचणु घुरिजे त तव्हां पेट्रोल जी क़ीमतूं वधायूं आहिनि ऐं पर बैरल जेका क़ीमत आहे उहा जॾहिं असां चेक कईसीं त 82 जेको डॉलर जी आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत में साॻियो जेको आहे 150 ते बैरल वियो हुयो, तॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत 116 या 110 रुपए खां वधीक न वधायो। महांगाई माण्हुनि जो जेको आहे वात जो गिरोह खसे छॾियो आहे। हिन हुकूमत माण्हुनि खे जीअण खां जंजाल कयो आहे, माण्हू ख़ुदकुशियूं कनि था। हाणे माण्हू छा खाए, न सब्जी खाए न कुझु। हज़ारा किराए वधंदो, स्ट्रीट क्राइम वधंदो, चोरी वधंदियूं, डाका वधंदा, धाड़ा वधंदा, बुख मरदा। पेट्रोल जो जेको नओं बम असां ते किरायो वियो आहे, इन ते थोरो तवजा ॾियनि। इहो बम जेको आहे इहो एटम बम खां बि वधीक असां ग़रीबनि लाइ ख़तरनाक आहे। इमरान खान वारो नओं पाकिस्तान असां चऊं न खपे, न खपे, नओं पाकिस्तान न खपे। असांखे खपे पुरानो पाकिस्तान खपे, जंहिंमें पेट्रोल सस्तो हुयो, जंहिंमें अटो सस्तो हुयो, जंहिंमें ग़रीब खे गभो पियो मिले। इन जे करे असां मुतालबो था कयूं चीफ मिनिस्टर पाकिस्तान खां, आर्मी चीफ खां, इमरान खान जे ज़ुल्म खां छुटकारो ॾियारियो। माण्हू खाइण लाइ परेशान आहे, ग़रीब माण्हू जेको आहे मज़दूरी जेको करण लाइ परेशान आहे। एॾी महांगाई जो ग़रीब माण्हू कारे वञे, ख़ुदकशी करण ते ग़रीब माण्हू अची वियो आहे। हिन खां हुकूमत नवाज़ शरीफ़ जी 100% सभिनी खां भली, PPA जी हुकूमत उहा भली। जाको हिन जी हुकूमत आई आहे त तबाही मचाए छॾी अथई। ग़रीब कंहिंखे पिनण जेको पिनण रुपयो मिलंदो, उहो रुपयो बि हुनखे हाणे नथो मिले। छाजे करे महांगाई दौर वधी वियो आहे। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ऐं PPA हुकूमत में 60 रुपए 70 रुपए खंड जो किलो, हिन वक़्तु 120 115 रुपया किलो थी वई आहे। बेरोज़गारी थी पई आहे ऐं महांगाई ॾाढी थी वई आहे। सम्झी जेको मिसाल अयाल आहे असां पाले ई नथा सघूं, एॾी महांगाई थी वई आहे। हाँ थोड़ी दाल, अधु किलो दाल था वठूं, साईं अधु किलो मिठाई था वठूं, सम्झी अधु किलो गिहु किथे मिलियो 310 रुपया गिहु थी वियो आहे। हाँ साईं पूरा ई कोन्हे का, असां ख़ुदकशी जहिड़ा थी विया आहियूं। पहिरियां जेको आहे त हुकूमतनि में जेके बि हुकूमतियूं आहिनि, एॾी का महांगाई थी न हिन वक़्तु ताईं। खंडु 80 रुपए किलो हुई त 130 रुपया किलो थी विया हिन वक़्तु। असां वञूं त वञूं काॾे, मज़दूर माण्हू छा वठूं छा खाऊं। असांखे मुतालबो इहो ई आहे त बसि महांगाई हटाए सस्ताई कई वञे। हिन वक़्तु मां छोला खपाईंदो आहियां, 12 भाती खाइण वारा आहियूं असां। ग़रीब माण्हू तंहिं वक़्त में असां छोला वठंदा हुआसीं 70 रुपए किलो, हिन वक़्त में छोला मिलंदा असांखे 180 रुपए किलो। असां ग़रीब माण्हू काॾों असांजो गुज़ारो थी सघे, काॾों असां खाई ॾियूं। बीमारी आहे, बड़ी आहे, डॉक्टरनि जूं फीसियूं वधी वियूं आहिनि। असां कीअं हलायूं मुल्क जान खे। 1500 रुपया फ़ी जोड़ो थी वियो आहे। असांजी सिलाई कुल 500 रुपया 400 रुपया हिन सफ़र गुज़रना आहे। उनखां अलावा सॼो ॾींहुं लाइट बंदि आहे, मसवाड़ा ॾींहुं वञनि थियूं चढ़ंदियूं। गिहु ॾिसो 350 400 ते किलो पहुतो आहे। महीने में 2 दफ़ा तेल हिन जो चढ़े थो, खाइण ते मजबूर कंदो। हिन हुकूमत जल्द में जल्द ख़त्म कयो वञे त बहितर आहे। तेल जा अघ वधनि था, पेट्रोल वधे थो, डीज़ल वधे थो, जंहिंजे करे तमामु माण्हू मुश्किलात जो शिकार थी विया आहिनि। जेके ग़रीब माण्हू सफ़र कनि था गाॾियुनि में, उहे मुश्किलात ऐं परेशानी जो शिकार थी विया आहिनि। आज आप देख लें कि आटे की कीमत क्या है, तेल की कीमत क्या है। ये पेट्रोल हम अब सफ़र कर रहे हैं, हम यहाँ से गए और वहाँ से आए, तकरीबन हमारा 4000 रुपये ज़्यादा पेट्रोल हमारी गाड़ी ने, एक छोटी सी गाड़ी है, खा गया। तो ये तब्दीली है। जे बाज़ार में बीठा आहियूं, असीं रेट मालूम कया आहिनि। असीं ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। तव्हां शयुनि जा रेट ॾिसंदो त मच्छी गोश्त त ग़रीब मिसकिन खाइण छॾे ॾिनो आहे। पुॼी नथा सघूं, एतिरी महांगाई आहे। अंदाज़े खां ॿार लीलामी कपिड़ा पिया वठूं बचनि जे लाइ, त महांगाई आहे। असांजी माना मज़ूरी वधे नथी ऐं महांगाई चोट थी पई वञे। 140 रुपया लीटर थी वियो आहे, बचे कुझु कोन्ह। असीं ग़रीब माण्हू केॾां वञूं, रोज़ी आहे। हाणे भला हलायो धिकियूं पिया कम खे। जेतिरी महांगाई हिन हुकूमत में थी न, एतिरी महांगाई कॾहिं बि कंहिं हुकूमत में बि न थी। माण्हू वीचारा तमामु परेशान थी करे वापसि हलिया था वञनि, तव्हां वठी कोन था सघनि। सेल बि फ़र्क़ु थी वियो आहे, इलाही फ़र्क़ु पई वियो आहे। गिहु महांगो थी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे, पकोड़नि जो हर शइ, मिर्च बि महांगो आहे, बसर महांगो आहे। असां कहिड़ो कारोबार कयूं साईं। हफ़्ते में 1 चकर अचां थो, 8 ॾींहं मां अचां ई नथो। हर शइ महांग थी वई आहे। पेट्रोल किथे पुॼायो अथसि 140 रुपया, गिहु 350 रुपया, बटालू 40 रुपया किला, 250 रुपया मज़दूरी करण वारा माण्हू। असां काॾे वञूं, पेट्रोल ते अॻे असां रक्षड़ा हलाईंदा हुआसीं, उन ते बि गुज़ारो न आहे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, डीज़ल महांगो थी वियो आहे, 300 रुपया गिह जो किलो थी वियो आहे। ग़रीब नथो पुॼी सघे, मिसकिन छा करण, राकी पोकी वारा 140 ते 138 ते पहुतो वञे। असां मिसकिन माण्हू कमायूं छा?
आहे छा हिन में चिंकीअ में 200-250 था कमायूं, उहो में पूरी न आहे। काॾे वञूं, घर ॿार बच्चा छा ते हलायूं, ॿार जी तालीम। हिन ज़ुल्म कयो आहे, हर 6 महीना नथा गुज़रनि, जेको आहे त का न का शइ वधाए बीठा। हिन हफ़्ते में जेको आहे त महीने में 3 चक्कर तेल वधायो अथई। किराया उते ई बीठा आहिनि, 200 रुपया शहर जो लॻो पियो आहे। कुझु मिड़ई 12 मुकनि रेट चढ़ी वियो, अलाए चढ़ी 140 रुपया लीटर थी वियो आहे। ग़रीब माण्हू 140 रुपया काॾों भरींदासीं असां। महिरबानी करे सस्तो कनि, ग़रीब माण्हू गुज़र सफ़र हिन ते गाॾियुनि ते। अञा चवनि था त असां चाढ़ींदासीं, असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, असांखे जेको आहे न इंसाफ़ खपे। महिरबानी करे सस्तो करायो पेट्रोल, महांगाई लॻी पई आहे ॾाढी। 100 हाणे हिकु ॾींहं में जेको आहे 10 रुपया चाढ़ियो, 12 रुपया चाढ़ियो, पेट्रोल चाढ़ियो वियो आहे। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। उहो आहे त सस्ता बि थिए, सुठी ॻाल्हि आहे इहा। पेट्रोल सस्तो थिए, पेट्रोल सस्तो थींदो त हर शइ सस्ती थींदी न। वज़ीर आज़म खे असां इहा अपील था कयूं, तेल घटायो वञे, किरायो असांखे साॻियो ई थो मिले। असां गाॾीअ जी पूरी मोबिल बि नथा मटे सघूं। 500 रुपया कमाइण वारो काॾे वेंदो? महांगी, खंड महांगी, 160 रुपया किलो थैली चाढ़ी अथई राति। छा कयूं, कहिड़े कम ते वञूं, काॾे वञूं, कहिड़ी मज़ूरी कयूं? दवा महांगी आहे। अड़े सायूं 1000 ते मण, 2200 रुपया चांवर माण्हू छा अड़ी खाऊं, कहिड़ो किथो वठूं? असांखे पिनण ते पुॼायो अथई। हिन महिल अघु थी वियो आहे 140 रुपया लीटर। इहो वॾो अघु थी वियो आहे। हिकु अॻे ई महांगाई पे चोट ते आहे। असांजे इमरान ख़ान साहब एॾो ज़ुल्म कयो आहे असां ग़रीब आवाम सां, जो हिन जो रेट जेकर रुपयो चढ़े थो त होॾों जेके बि असांजे ज़िंदगीअ सां वास्तो रखनि थियूं शयूं, उहे सभु माना उन खां 50 ते 60 ते वधी थी वञनि। माना रुपए वारी शइ 70 रुपया 10 रुपया थी वञे, 100 वारी शइ 700 ते थी वञे। माना एॾो ज़ुल्म आहे असां सां। तेल थी वियो या गिह थियो, इहे सभु शयूं महांगियूं थियनि। बदौर इन जे जो पेट्रोल महांगो थी वियो आहे। 140 रुपया लीटर। आम माण्हू खाइण लाइ छा करे, पेट्रोल गाॾी ते हलाए या उन खां अलावा पंहिंजी ज़िंदगी खे कीअं अॻिते एडॉप्ट करे? वॾो ॾुखियो मसइलो आहे। इमरान ख़ान असांजे लाइ तमामु इहे मुश्किलातूं करे छॾियूं। तेल महांगो, अटो चांवर हर शइ चाढ़ी अथऊं। असां ग़रीब मज़दूर माण्हू हाणे 500 ॾियारी कमायूं था, 1200 रुपया 1500 रुपया ख़र्चु आहे। असां ग़रीब माण्हू केॾो असांखे इहो आहे परेशान कयो आहे हुकूमत। ज़ुल्म आहे असां न हक़। असां रोज़ु कमायूं, रोज़ु खाइण वारा माण्हू, असांजी पूरी थी पए। तेल आहे 140 रुपया लीटर थी वियो आहे। 2 माण्हुनि में असां कुल कमायोसीं 50 रुपयो, त काॾों सफ़र गुज़र थिए, काॾों बचनि जो माना गुज़र सफ़र थींदो। हिन वक़्तु असां बचड़ा नंढा आहिनि, असां काॾों पूरी करे था सघूं। बसि इहो इंसाफ़ थिए, तेल लहे, अलाह करे, अलाह खे दान था ॾियूं। ॿियो हाणे कंहिंखे ॿुधायूं असां? हिन नए पाकिस्तान असांजे सभा जीअं जंजाल करे छॾियो आहे। तमामु महांगाई आहे। जेको तो भिंडी 120 रुपया किलो, टमाटा 120 रुपया किलो, आलू 40 रुपया किलो। को अहिड़ा ग़रीब आहिनि त आलू तरे नथा खाई सघनि। हीउ न्यू पाकिस्तान अहिड़ो असांखे लॻो आहे जीअं जंजाल करे छॾियो आहे। हीउ नओं कहिड़ो पाकिस्तान आहे? हीउ ग़रीबनि खे मारे छॾियो अथनि। जेको ग़रीब 5 रुपया कमाए, उन जो 5 रुपया मां पूरी कोन थी थिए, हुनजा 10 रुपया हुन में रोज़ीअ में ख़र्च था थीने। ग़रीब वीचारो केॾांहुं वञे? ग़रीब जो गुज़र इहो आहे। बसि 500 रुपये ॾिहाड़ीअ वारो हींअर छा वठंदो? अटो हींअर 80 रुपया किलो थी वियो आहे। खंडु माना 150 रुपया किलो थी वियो आहे। गिह 400 रुपया किलो थी वियो आहे। ग़रीब जो गुज़र सफ़र कीअं थींदो? हिकिड़ो वेलो बि जेको आहे माना सूरनि सां थो खाए। तेल जो रेट हींअर 130 रुपया हो, हींअर वरी 140 थी वियो। हाणे त मूंखे परेशान थी विया आहियूं। गाॾियूं विकिणी के गुज़ारो छा पियो थिए? गुज़ारो थिए ई कोन थो। हाणे परेशान थी विया आहियूं सफ़ा। मुतालबो इहो तेल वरी साॻियूं जॻह ते अचे। तेल वधे थो त अॼु ख़ुदि हर शइ वधी थी वञे। हाणे नयो पाकिस्तान त अलाए कहिड़ो थो ठहे। एसि ताईं असांजो त ॾीवालो निकिरी वेंदो। पहिरीं वारनि घटि कई कोन्हे, हिन में वॾी उमेदूं रखियूंसीं, पर हीउ सफ़ा ज़ीरो थी वियो। असां हिनखे रिजेक्ट था कयूं। खुसूसन वज़ीर आज़म से ये अपील करूँगा कि गरीब लोगों का ख्याल रखें। ये मुल्क गरीब मुतवसत तबके का है। यहाँ पर लोग रोज़ाना कमाते हैं और खाते हैं। आप लोगों इस परेशानी के आलम में हम लोग पेट्रोल की कीमतें ज़्यादा हो गई हैं, ख़रीदने में बड़ी परेशानी हो रही है। 140 रुपये लीटर भाड़ा लेने जाओ तो ग्राहक बोलते हैं किराया कम लो, 100 रुपये लो। 100 रुपये का तो पेट्रोल जाता है। हम गरीब बंदे कहाँ जाएंगे? यही हुकूमत से अप्लाई है कि भाई पेट्रोल कम करो। की है, आप यकीन करें 7 रुपये रात ही रात में 7 रुपये बढ़ गए। यहाँ आमदनी इतनी है नहीं कि इन परेशानियों को झेलें। गवर्नमेंट को चाहिए कि ये रिवर्स करें अपने रेट जो हैं। मेहरबानी करके हम आवाम पे ऊपर मेहरबानी करें। बहुत इल्तिजा है, हम लोग इस रेट की वजह से बहुत डिस्टर्ब हो। आप हर चीज़ ले लें, आप कुछ भी ले लें। इस टाइम आसमान से बातें कर रही हैं वो। तेल वधे थो, असांजे ग़रीब माण्हू जीअण जंजाल थी वियो आहे।
ही ग़रीब माण्हू वीचारा काॾे वञनि, जॾहिं गाॾियूं आहिनि, ट्रैक्टर आहिनि या बसूं आहिनि, कुझु आहिनि, किराया वधी विया, माण्हू परेशान आहिनि किराए ते, उहो हंगामा लॻा पिया आहिनि। हिन हुकूमत मां फासी विया आहियूं असां। मुतालबो इहो थिए त कुझु तेल घटि थिए, का महांगाई घटि थिए, कलर 70,000 रुपयो थी वियो। आख़िर ग़रीब माण्हू हारी माण्हू हुई पैकेज ॾियणु बदिरां रहंदो, रत चूसे पिए थो ग़रीबनि जो, पैकेज त कोन थो ॾिए। गवर्नमेंट सां असांजो को बि दुश्मनी न आहे। जहिड़ी बि गवर्नमेंट अचे, पीपल्स पार्टी जी अचे, इमरान ख़ान जी अचे, नवाज़ शरीफ़ जी अचे, असांजो मेन मक़सदु इहो आहे त वधि में वधि तेल खे घटि कयो वञे। वॾो ज़ुल्म आहे, 10 रुपया लीटर पेट्रोल चढ़ियो आहे, असां केरु हलण लाइ तयारु कोन्हे। जंहिंखां चऊं था 200 रुपया वधाए ॾियो, उहो असां लाइ जहिड़े लाइ तयारु आहे, के हलण लाइ तयारु आहे। परेशान आहियूं, रोज़गार आहे ई कोन सफ़ा। मुतालबो इहो था कयूं पेट्रोल घटि करे, सस्ताई करे, असां ग़रीब माण्हू नथा पूरी पई सघूं। हाणे पेट्रोल एतिरो वधी वियो आहे, उन खां पोइ असां सवारी कहिड़ी खणूं, मालिक जी पूरी कयूं, पंहिंजी पूरी कयूं, एतिरो सवारी वारो किरायो ई कोन था ॾियनि। उन खां पोइ इमरान ख़ान पंहिंजो मतिलबु पूरो कयो वेठा आहिनि, अवाम जो सोचनि ई कोन था। मसइलो एतिरो पेट्रोल कुझु घटि कनि जो असां ग़रीब माण्हू रोज़ी करे सघूं। हिन रोज़ जी जेको आहे पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधि सबबु इंसानी ज़िंदगी तमामु मफ़लूज बणिजी वई आहे। असां वज़ीर आज़म पाकिस्तान खे गुज़ारिश कंदासीं साईं, हीअ रोज़ जी जेको क़ीमतुनि पेट्रोल जी क़ीमतुनि में तव्हांजो इज़ाफ़ो आहे, उहो सिर्फ़ु पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो न आहे, पर उहो जेको असां शयूं वापरायूं था ग़रीब माण्हू जे लाइ उहो आज़ार बणिजी वियो आहे, उहो उन्हनि ते बसर पवे थो। हर शइ जी महांगाई थी वई आहे। एनी टाइम की जेको आहे 320 रुपया किलो मिले थो, 95-90 रुपए किलो अटो मिले थो, 120 रुपया खंडु मिले थी। ग़रीब माण्हू जेको 300-400 रुपया मज़दूरी करे कमाए थो त उहो काॾे वञे। हींअर डीज़ल पेट्रोल जे करे भाड़नि जो रेट गॾा मथे आहे, त अटे जो रेट मथे आहे, त गैस जो रेट मथे, हर शइ खे एतिरो रेट मथे आहे जेको ग़रीब माण्हू खे हर शइ खे मजबूर आहे, हिन लाइ करे ख़ुदकशी ते मजबूर आहिनि। ग़रीब का शइ कनि, का ग़रीबनि जो बचो कंहिं टाइम सुबुह जो मानी मिले थी, शाम जो मानी कान थी मिले। हिन लाइ करे डीज़ल ऐं पेट्रोल जा रेट घटंदा, हर शइ घटिजी वेंदी। आवाम के जी बहुत नुकसान है, ये दिन ब दिन पेट्रोल ऊपर जा रहा है, महंगाई बहुत ज़्यादा की हुई है। इतना पेट्रोल ऊपर आज तक पाकिस्तान में नहीं हुआ है। इससे पहले हुकूमतों ने भी किया था, लेकिन इसने तो बहुत ज़्यादा आवाम को तंग कर दिया है। छा वठो, अटो आहे 70-80 रुपया किलो थी वियो आहे, गे आहे जहिड़ो 150 रुपया किलो, हाणे 400 रुपया किलो थी वियो। हाणे छा वठियो असां ते इहो ज़ुल्म ना करियो, कुझु ना कुझु रहम करियो। ग़रीबनि हाणे इहो छा कमायूं, असां 500 कमायूं, 1000 रुपयो ख़र्चो पियो थिए, कुझु ना कुझु महिरबानी करे वज़ीर आला के कुझु रहम करे। पहिरीं वठंदा हुआसीं न, उहा सभु शइ डबल थी वई आहे। जेका 130 रुपए जी हुई उहा 300 रुपए जी शइ मिले पई। दुकानदारनि जा पंहिंजा रेट, हर असांखे सम्झ कोन थी अचे असीं छा करियूं छा न करियूं। महांगाई सफ़ा हद थी वई आहे। असीं त वज़ीर आज़म खे वोट ॾेई पासी आहियूं, हाणे वञूं कहिड़े पासे असीं।